वकफा वकफा सलातु वसलाम अला वसलातु वसलाम अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन अम्मा बअदु फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम मा कान मुहम्मदुन अबा अहदिम मिन रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाहि व खातमन नबिय्यीन قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد ورفعنا لك ذكرك إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا अलैहि वसल्लिमो तस्लीमा। सभई दोस्त दिल जी मोहब्बत सां महबूब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथा दुरूद शरीफ पढ़ो। मां चवंदो हां त गुनहगार हों, बदकार हों, ॾुहारी हों, खतादार हों, बेनमाज़ी हों, हर गुनाह असां मुसलमान जे अंदर पर जाते बि हिन मुजीब साउंड जो आवाज़ वञी रहियो आहे। हेठियनि जो मथियनि साउंडनि जो पिंडाल वारा ॿाहिरि घुमण वारा जाते बि जंहिंजे कन ते आवाज़ वञे तो, जंहिंजी दिल में मुंहिंजे सोने महबूब मोहम्मद रसूलुल्लाह जी मोहब्बत आहे, उन मोहब्बत जे अंदाज में दुरूद शरीफ पढ़ो। मन न मन तव्हां असां गुनहगारनि खे दुरूद जी बरकत जे करे राति निंड में सोने मोहम्मद जो दीदार थी वञे। कंहिंखे दीदार जो शौक़ हाथ बुलंद करे ॾेखार। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व सहाबिहि व अज़वाजिहि व अहलि बैतिहि अजमईन। कुर्ब मूसा और है, कुर्ब मोहम्मद और है, तूर सीना और है, अर्शे मौला और है। हथ बुलंद करे चो सुभान अल्लाह। जंहिंजो नबी सां इश्काऊ ॾाढा चो सुभान अल्लाह। न दुनिया से न दौलत से न घर आबाद करने से तसल्ली दिल को मिलती है, अल्लाह को याद करने से। अजब फैज़ है मेरे नबी का इकबाल, अजब फैज़ है मेरे नबी का इकबाल। दुरूद उन पर पढ़ता हूँ और रहमत मुझ पर बरसती है। वाके अबाना घुड़की जे लाइ के जा मुसलमान हो, तव्हां सां केतिरा मील मदीने खां परे हो, पर दुरूद पाण हिते ज़मीन ते वेही पिया पढ़ूं। घुड़की जे इलाइक़े में दुरूद नबी साईं ते पढ़ा पिया, जे बदिले में अल्लाह तव्हां असांजे मथां रहमतुनि जा मींहं वसाए पियो। अॼु कहिड़ा कहिड़ा हो बेनमाज़ी हो, गुनहगार हो, हथ बुलंद करे चओ त इंशाअल्लाह झर झंग में रात जो ॾींहं जो दुरूद मोहम्मद ते पढ़ंदासे। मुझा मोहतरम दोस्तों, भारे बुजुर्गो, अज तव्हां सां हिन ॻोठ सैफल खान कोलाची जे अंदर हिन खानका जे अंदर गॾु थिया आहियूं।
असांजा बिरादर असांजा भाउ असांजा हम क्लासी हज़रत साईं मौलाना मुफ्ती शफीक साहब अल्लाह उनजी ज़िंदगी में बरकत करे जंहिं तावन कयो उन सां उन्हनि जी ज़िंदगी में रब बरकत करे। मां चवंदो हाँ हिन पिंडाल जे अंदरि हेड़े कम जे मौसम में हेड़ी गर्मीअ में तव्हां घर छॾे कमकार छॾे अॼु क़ुरान खे इज़त ॾेई ख़त्मे नबुवत जे प्रोग्राम में अचण वारो रब्बे काबा जो कसम आहे जे तव्हां असांजो धरतीअ ते वेहण मुंहिंजे महबूब खे ख़त्मे नबुवत जे सदके वणी वञे चओ रब क़ब्र ऐं क़यामत भली करे छॾींदो। मोजा मोहतरम दोस्तो भाइरे बुजुर्गो हिन प्रोग्राम में अचण वारो मां चवंदो आहियां बेनमाज़ी ॾोहारी शराबी हिकिड़े गंदे में गंदो इंसान जंहिंखे तव्हां चओ त हे सफ़ा ख़राब आहे इलाज मिंथा करे वठी अचो मन उन जा ॻोड़ा वही पवनि उन जा ॻोड़ा हेठि न किरंदा चओ रब उन जे ॻोड़नि जे करे हड़नी खे बख़्शे त रब जाॾो देरी कोन्हे। मोजा मोहतरम दोस्तो भाइरे बुजुर्गो जो तहफ़ुज़ ख़त्मे नबुवत जे न प्रोग्राम में अचण वारो यार ईअं न चवंदा कयो त ख़त्मे नबुवत जी हिफ़ाज़त जो ज़िम्मो मन असां नमाज़िन जे हवाले आ न यार न रब मर्ज़ीअ जो मालिक आहे नमाज़िन खां वठी रब मर्ज़ीअ जो मालिक जो रब गुनहगार खां वठी ख़त्मे नबुवत जी हिफ़ाज़त जो कमु रब मर्ज़ीअ जो मालिक आहे रब शराबीअ खां वठी रब मर्ज़ीअ जो मालिक रब ॾोहारीअ खां वठी रब मर्ज़ीअ जो मालिक ॾाढी कूड़ खां रब ख़त्मे नबुवत जी हिफ़ाज़त जो कमु वठी रब मर्ज़ीअ जो मालिक पाणीअ खां रब हिफ़ाज़त जो कमु वठी रब मर्ज़ीअ जो मालिक बाहि खां कमु वठी रब मर्ज़ीअ जो मालिक पखियुनि खां कमु वठी रब मर्ज़ीअ जो मालिक अॼु न कोलाची साहिब जे इलाइक़े जा मुस्लमान ज़िले घोटकी जे इलाइक़े जा मुस्लमान यार ॿाहूं ॿधी अर्ज़ रखांव थो ख़त्मे नबुवत जे मसइले जा उलमा सॾु करनव पहिरें प्यादे निकिरी पओ बचन खे वठी निकिरी पओ मैंने तव्हां असांजा कदम क़बूल थी वञे मैंने तव्हां असांजा पेर क़बूल थी वञे मैंने इरादा क़बूल थी वञे अॼु कहिड़ा कहिड़ा हथ बुलंद करे चओ इंशाअल्लाह ख़त्मे नबुवत जे लाइ हर जंग में इंशाअल्लाह हिफ़ाज़त जो ज़िम्मो खणंदासीं। पर्ची अची वे बदक ते नथा हलूं जेके मां लफ़्ज़ अचिया अल्लाह शल पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए वरी जे ज़िंदगी रही इंशाअल्लाह बयान कबूल बयान जे लाइ काफ़ी उलमा पोइते आहिनि मां ग़लती कई आहे जो पंहिंजो टाइम विञायासि बहरहाल तव्हांजा ॻोढ़ा अल्लाह शल क़बूल फरमाए साथियुनि खां ॻोढ़ा निकिता अल्लाह ॼाणे वठो मां पाण ईअं चवंदो आहियां रब मां गुनहगार आहियां बदकार आहियां मन कंहिं अछी ॾाढ़ी वारे कंहिं नंढे मासूम खां अखियुनि मां ॻोढ़ा वेही पवनि अल्लाह असांखे उन्हनि जे ॻोढ़नि जे सदके क़यामत में रब असांखे शिफ़ा ॾे असांजे लाइ इहो ई कंजो आहे वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन माशा अल्लाह।